आईनाज़ हाणे रुकंदासीं ठुल जो ठुल भरिसां ॻोठ जान मोहम्मद सरकी में हथियारनि हथां शहीद थियल पुलिस एहलकार जे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। बी सेक्शन थाणे ते दाख़िल केस में 40 खां वधीक जवाबदारनि खे नामज़द कयो वियो आहे। शहीद एहलकार परवेज़ बंगलाणी जो मड़ पुलिस एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। असां सां लाइन ते मौजूद आहे ठुल मां हफ़ीज़ सुमरो। जी हफ़ीज़, अपडेट कजो। बिल्कुल में कतल केस जे जवाबदारी गिरफ़्तार लाइ बी सेक्शन पुलिस ॻोठ ते पहुची त उन दौरान घेरो थी पियो, जंहिं दौरान लठी लॻण सबबि हिकु पुलिस एहलकार परवेज़ बंगलाणी सख़्तु रसीदी ते जेके अस्पताल पहुचायो शहीद थी वियो। उन खां बाद में वाक़े जो जेको आहे केस सरकारी फरियाद ते SHO बी सेक्शन रफ़ीक अहमद खेड़ो जी फरियाद ते केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें 40 खां वधीक माण्हुनि खे नामज़द कयो वियो आहे केस में। हिन वक़्तु ताईं पुलिस उन जवाबदारी गिरफ़्तार लाइ केस क़दम न खणी सघी आहे। ॿिए तरफ़ जेको शहीद थियल पुलिस एहलकार आहे उनजी जनाब नमाज़ पाणे ॻोठ में अदा कई वई आहे, जंहिंमें जनाब नमाज़ पुलिस एज़ाज़ सां कई वई आहे, जंहिंमें SSP जैकाबाद समेत पुलिस जा आला अमलदार शहरी ऐं मौजूदु शख़्सियतूं हुन में शरीक थियूं आहिनि, जंहिं बाद उनखे मिटी मां हवाले कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी हफ़ीज़ आगाह करण लाइ।